अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी मुंहिंजी वीडियो सबक नंबर जो 6 इन में तव्हांखे कारोबारी पेज जो थींदो तव्हांखे ठाहिणु सेखारींदो जेको तव्हां पिक्सल लैब जे ज़रिए आसानी सां ठाहे सघो था। दोस्तों जेके तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब ना कयो मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं सां गॾु घंटी वारे निशान ते ज़रूरु क्लिक करिजे त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। हाणे पाण पंहिंजे सबक जी शुरूआत करियूं था। तव्हां सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब के ओपन करण खां पोइ जेको कुझु इन जे अंदरि आयो तव्हां उनखे पहिरियां डिलीट करियो। ठीक है, तव्हां जो कुछ लिखे तव्हां इनके डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ तव्हां 3 डॉट निशान तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक करियो ऐं उन खां पोइ ॾिसो इमेज साइज़ तव्हां इन ते क्लिक करियो। हाणे तव्हां जी जेकी इमेज जेकी आहे तव्हां पंहिंजी 1200 रखो ऐं जेके हाइट ते तव्हां जी 1900 रखो। ठीक है, उनखां पोइ तव्हां जेको ओके वारो निशान आहे लॻायल तव्हां इन ते क्लिक कयो ऐं तव्हांजी साइज़ फिक्स थी वई। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो ऐं तव्हांजो जो कलर आहे उहो तव्हां हीउ रखो। ठीक है न, ॾिसो तव्हांखे मूं इन जो कलर हीउ रखियो आहे, तव्हांखे बि कलर हीउ रखिणो। ठीक है, तव्हां इहो प्लस वारो निशान तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन जो कलर पंहिंजी मर्ज़ी सां रखो। ठीक है न, तव्हां इन जे अंदरि पेज ठाहींदुसि। पेज कीअं ठाहिजे, तमामु आसान तरीक़ो पेज ठाहिण जो। ठीक है न, कलर मूं इन जे रखी छॾियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां जेको हीउ टिक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो। हाणे तव्हां ए वारो जेको निशान आहे तव्हां इन जे अंदरि वञो। सो हीउ ए वारो जेको निशान तव्हां इन जे अंदरि वञो। ठीक है न, ए वारो निशान ते वञण खां पोइ ॾिसो हीउ जेको टेक्स्ट आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इन जे अंदरि लकीरूं आहिनि तव्हां इन जे अंदरि लकीरूं लॻायो। ठीक, लकीरूं लॻाइण लाइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको टुमकर वारो तव्हां इन ते हथु लॻाए पियो। ठीक है न, कुझु सेकंड उनखां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां हीउ जेको तव्हां इन ते हीउ जेको ॾिसो तव्हां ॾिसी पिया हीउ जेको तव्हां इन ते क्लिक कयो ऐं तव्हां हीउ लॻायो। ठीक है न, हीउ तव्हांखे मल्टी लिंक कीबोर्ड जेको आहे तव्हांखे हीउ इंस्टॉल करिणो पवंदो। इन मल्टी लिंक कीबोर्ड खे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सिलेक्ट कीअं कजे उन लाइ मूं वीडियो ठाही आहे। तव्हां उनखे वीडियो खे ॾिसो ऐं मल्टी लिंक कीबोर्ड तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि सिलेक्ट करे ॾिसो। जीअं मूं उनखे वीडियो खे कयो तव्हांखे बि इन तरीक़े सां करिणो आहे। ठीक है न, तव्हां उनखे कॉपी कई, कॉपी करण खां पोइ त तव्हांखे जेको लॻाइणो आहे। ठीक है न, उनखां पोइ ॾिसो हीउ जो ओके वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ठीक है, ॾिसो मूं इन जे अंदरि इहे लॻाए छॾियूं आहिनि, तव्हांखे बि इन तरीक़े सां लॻाइणियूं आहिनि। ठीक है न, तव्हां अञा बि थोरो लॻायो। ठीक है न, सो मूं इन जे अंदरि लॻाए छॾियां। तव्हां ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसी आहियो लाइनिंग स्पेक्स तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां इनखे थोरो घटि करियो। ठीक है न, तव्हां इनखे हिते रखो। ठीक है, सो मूं इनखे हिते सेव कयो। हाणे तव्हां जेके इन जो रंग चेंज करणु चाहियो तव्हां बिल्कुलु इन जो रंग बि चेंज करे सघो था। दोस्तों हाणे तव्हां इन जो रंग चेंज करियो। ॾिसो कलर वारो जेको ऑप्शन आहे, ॾिसो कलर वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो, तव्हां इन जो रंग सिलेक्ट कयो। ॾिसो तव्हांखे रंग इन जो कहिड़ो रखिणो आहे। तो मूं इन जो रंग कारो रखियो, तव्हां इन जो रंग ई कारो रखिणो। ठीक है, उन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे टिक तव्हां इन ते क्लिक करियो, तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ठीक है न, ॾिसो उनखां पोइ ॾिसो तव्हांखे मथां जेकी आहे लाइन तव्हां मथां बि लाइन तव्हांखे लॻाइणी आहे। ॾिसो वरी तव्हां इहे एडिट वारो जेको आहे टेक्स्ट तव्हां इन ते क्लिक करियो, तव्हां वरी तव्हां इन जे अंदरि लाइन लॻायो। ठीक, लाइन लॻाइण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदो। त हीउ ॾिसो हीउ जेको टुपको लॻा तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते हीउ जेको हाणे तव्हांखे कहिड़ो करिणो पवंदो, ॾिसो तव्हां सिंधी सिलेक्ट करियो। ठीक है, उनखां पोइ ॾिसो तव्हां जेको इहो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको या जे पासे में तव्हां इन ते क्लिक कयो, तव्हां यकी लाइन लॻायो। सो मूं इन जे अंदरि ये लाइनिंग लॻाई छॾी आहे। तव्हांखे बि इन तरीक़े सां लाइनिंग लॻाइणी आहे त तव्हां इनखे लाइनिंग खे तव्हां अञा बि वधायो।
दोस्तों ॾिसो मूं ये लाइन ने ठाहे छॾी आहे। तव्हांखे सिलेक्ट करियो, सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो तव्हां वरी इनखे कॉपी करियो, इन लाइन खे लाइन खे कॉपी तव्हां इनखे फिक्स साइज़ ते रखो, ठीकु आहे न। ठीकु, हाणे तव्हां ॿई जेकी लाइन तव्हां हींअर ठाहियूं आहिनि तव्हां ॿिनि खे पाण में मिलायो। मिलाइण जे लाइ ॾिसो ये जेको लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां इन ॿिनि खे टिक लॻायो, ठीकु आहे न। उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन आहे तव्हां हीअ ॾिसो पिया, तव्हां इन ते क्लिक करियो तव्हां, ऐं इन खां पोइ ओके वारे निशान ते क्लिक तव्हांजी लाइन मिली वेंदी, ठीकु आहे न। सभु इनजे अंदरि लॻाए छॾियो। हाणे तव्हां मथां जेको आहे तव्हां इनजे अंदरि कुझु लिखी सघो था पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां। तव्हां इनजे अंदरि मथां कुझु लिखो, ठीकु आहे न। ऐं ॾिसां उनजे मथां लिखां थो दोस्तों मैं इनके अंदर लिखी छॾियो A/R यूट्यूब चैनल। दोस्तों तव्हांखे भी इन तरीक़े से लिखण खां पोइ तव्हां इनजो फ़ॉन्ट चेंज करियो। ॾिसो ये भी फ़ॉन्ट जे अंदर वञी करे तव्हां को भी फ़ॉन्ट इनजे अंदर रखो। तो मैं इनके अंदर ये फ़ॉन्ट रखियो, तव्हां भी साइज़ वधायो। ठीक है, मैं इनकी साइज़ वधायां। तव्हां इनके अंदर को रंग सिलेक्ट करियो पंहिंजी मर्ज़ी जे, ठीक है न। तो मैं इनके अंदर रंग सिलेक्ट कयो। उनखां पोइ ॾिसो ये जेको स्ट्रोक वारो जेको निशान आहे तव्हां इन ते क्लिक करियो। ठीक है दोस्तों, तव्हां एतिरो करियो। इन खां पोइ ॾिसो ये जेको टिक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो, तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। उनखां पोइ ॾिसो वरी तव्हां जे अंदरि वञो, तव्हां कुझु लिखो वरी भी। सब्सक्राइब माय चैनल। मैं इनके अंदर लिखो है प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल। बहुत अच्छा, माशाल्लाह। तो तव्हां इनजे अंदरि तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट लगायो, को फ़ॉन्ट तव्हां इनजे अंदरि लगायो। माशाल्लाह ये स्पेशल मैं इनजे अंदरि ही फ़ॉन्ट लगायो। तव्हां हाणे इनजो रंग जेके तव्हां चेंज करणु चाहियो त पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां रखणु चाहियो तव्हां बिल्कुलु तव्हां पंहिंजो रंग पंहिंजे हिसाब सां रखी सघो था। दोस्तों हाणे तव्हां स्टॉक ते वञो, वरी तव्हां इनजे अंदरि ठीक है दोस्तों, हाँ अगर तव्हां इनजे अंदरि ॿियो कुझु इफेक्ट्स तव्हां लॻाइणु चाहियो था बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां लॻाए सघो था। दोस्तों ये भी अॼु जी वीडियो, जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो A/R यूट्यूब चैनल खे, ऐं घंटी वारे निशान ते ज़रूरु क्लिक कयो जिते मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि इनजे अंदरि रहिजी वई कि तव्हां जेके इनजे अंदरि का डेट वग़ैरह तव्हां इनजे अंदरि लॻाइणु चाहियो तव्हां बिल्कुलु पंहिंजी डेट इनजे अंदरि लॻायो, ठीकु आहे न। डेट लॻायूं, डेट खां पोइ तव्हां इहो टुब कयो जेको निशान तव्हां ॾिसो टुब कयो निशान तव्हां इन ते क्लिक कयो, तव्हां टुब इनजे अंदरि लॻायो, ठीकु आहे न। हाणे तव्हां इनजे अंदरि तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट लॻायो। कोई भी फ़ॉन्ट तव्हां इनजे अंदरि लॻायो, ठीकु आहे न। सो मैं इनजे अंदरि ही फ़ॉन्ट लॻायो। तव्हांखे जेको फ़ॉन्ट तव्हां इनजे अंदरि लॻाइणु चाहियो था बिल्कुलु पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां फ़ॉन्ट लॻाए सघो था।
हाणे तव्हां जेको मथे जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको ॿी वीडियो या हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ज़रिए तव्हां हिन फ़ोटो खे सेव करे सघो था। ॾिसो ऐं त इनखे दॿाईंदे क्लिक इन खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां हीअ कस्टम में जेको तव्हां ॾिसो तव्हां इनखे वञी करे तव्हां हिते अल्ट्रा ते क्लिक करियो, अल्ट्रा ते उनखां पोइ सेव टू गैलरी जेको तव्हां हिन ते क्लिक कयो तव्हांजी जेकी इमेज आहे तव्हांजी सेव थी वेंदी। माशाल्लाह AS लश्करी। ॾिसो हीअ जेकी मूं हिन जे अंदरि जेकी वीडियो जेका हिन जो ठाहियुमि पियो तव्हांखे ॾेखारींदो कीअं ठही आहे। जेके पेज जेको ठाहियुमि तव्हां ॾिसो कीअं ठहियो आहे। ॾिसो मूं हीअ पेज हींअर ठाहियो आहे। तव्हां वधीक इन खां बि वधीक ख़ूबसूरत तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां ठाहे सघो था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।